हर माण्हूअ खे ॿिए माण्हू ते आङुर खणण जी आदत हूंदी आहे। तव्हां कुझु कयो न कयो त बि तव्हां ते आङुर ज़रूरु खणंदी, पर उहा आङुर जेकॾहिं तव्हां को कमु कयो था पिया ऐं ग़लति कयो था ऐं तव्हां को ग़लती थी वञे, उहा आङुर खई थी वञे त उहा तव्हांजी रहनुमाई करे सघे थी, उहा तव्हांखे हिदायत ॾेई सघे थी। पर के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो तव्हां कुझु बि न कयो त बि तव्हां ते आङुर खणंदा। ख़ासि तौर ते उहे टोटरी माण्हू, उहे नाकारा माण्हू जेके पाण कुझु न करे सघंदा आहिनि, पोइ उहे ॿिए ते आङुरियूं खणंदा आहिनि। छो जो उन्हनि जी तरबियत, उन्हनि जी निस्बत अहिड़ी हूंदी आहे जो उहे बसि आङुरियूं ई खणंदा रहंदा आहिनि ऐं उहे ईअं महसूसु कंदा आहिनि त हू हिदायत करे रहिया आहिनि, सम्झाए रहिया आहिनि। नाकाम जेको माण्हू हूंदो आहे, उन जी पहिरीं जेका ख़ासियत इहा हूंदी आहे त हू ॿियनि ते आङुर खणंदो आहे। तव्हां हुजूम में बीठा हुजो, माण्हू तव्हां ते आङुरियूं खणनि पिया त तव्हां उनखे वराए आङुर नथा खणी सघो, पर तव्हां अमल जे ज़रिए इहो साबित करे सघो था त उहे सही न आहिनि। छो जो तव्हां अहिड़ो कमु कंदा आहियो जेको तव्हांखे कामयाबीअ जी तरफ़ वठी वेंदो आहे। जीअं सीढ़ीअ ते माण्हू क़दम रखंदो आहे, ईअं तव्हां जेकॾहिं हर माण्हूअ खे जवाबु ॾियणु शुरू कयो, हर पथर जो जवाबु पथर सां ॾिनो, त तव्हां अॻिते न वधी सघंदव। हूअं बि चयो वेंदो आहे त जॾहिं दुनिया तव्हांखे ते पथर वसाए त तव्हां उन्हनि पथरनि मां पुल ठाहे ऐं अॻिते पंहिंजी हिमत अफ़ज़ाई कंदा अॻिते वधंदा हलो। छो जो जेकॾहिं हर माण्हूअ खे तव्हां जवाबु ॾियणु शुरू कयो, असांजे मुआशिरे में सवें हज़ारे लखे माण्हू आहिनि, तव्हां कंहिंसां अटकंदव, तव्हां कंहिंसां विढ़ंदव, तव्हां कंहिंखे जवाबु ॾींदव ऐं पोइ तव्हां मेंटली बि डिस्टर्ब रहंदव। पंहिंजी तन्हाईअ में पंहिंजो मुआज़नो करणु लाज़िम हूंदो आहे। छो जो जॾहिं तव्हां तन्हाईअ में मुआज़नो कंदा आहियो या इहो महसूसु कंदा आहियो त मां कहिड़ी शइ कई आहे, त तव्हां सुठे तरफ़ वधणु शुरू कंदा आहियो। हूअं बि दुनिया खे ॾेखारण लाइ त सॼी दुनिया हुजूम में माण्हुनि जे साम्हूं त भली हूंदी आहे, सुठी हूंदी आहे, पर सुठो इंसानु उहो हूंदो आहे जेको तन्हाईअ में सुठो आहे। ऐं उन जी ईमानदारी, उन जे ईमान जी तक़ाज़ा बि इहा आहे त तव्हां तन्हाईअ में सुठा हुजो ऐं हर आङुर जो जवाबु न ॾियो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सोशल मीडिया हिन जदीद दौर जी ज़रूरत बि आहे, तक़ाज़ा बि आहे ऐं हर माण्हूअ जे हथ में हिकु अहिड़ो हथियार आहे जंहिंसां हू पंहिंजे हक़नि जी बि ॻाल्हि करे थो ऐं कंहिंजी इज़त मजरूह बि करे सघे थो। हीउ जेको दौरु आहे जंहिंमें असां हलूं था पिया, हर माण्हूअ जे हथ में का न का हिकु मोबाइल हूंदी आहे जंहिंसां हू नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं रिकॉर्ड करे कंहिंजी इज़त नफ़्स खे डावाडोल बि करे सघे थो ऐं कंहिं माण्हूअ खे अॻिते बि वधाए सघे थो। इन सोशल मीडिया जो असरु असां ते अहिड़ो पियो आहे जो नंढड़ा ॿार ॾिसंदव त उहे बि इन मोबाइल में कंधु झुकायूं फिरंदा था वतनि पिया ऐं उन्हनि जो कंहिं बि क़िस्म जो ध्यानु पढ़ाईअ ॾांहुं कोन आहे। सोशल मीडिया असांजे लाइ अहम ज़रूरत बणिजी वई आहे। माण्हू कंहिं शइ खां या इवन खाधे खां सवाइ सॼो ॾींहुं गुज़ारे सघे थो, पर जेकॾहिं कॾहिं बि के सिग्नल जाम आहिनि या सिग्नल्स नथा अचनि पिया त माण्हू बेचैन थी वञे थो, परेशान थी वञे थो। निंड मां माण्हू जीअं ई उथे थो त पहिरियों मोबाइल ते मैसेज ॾिसे थो या फेसबुक ते लाइक्स ॾिसे थो या ट्विटर ते फॉलोअर्स ॾिसे थो या यूट्यूब ते को न को वीडियो ॾिसे थो ऐं उनजो असरु उनजी ज़िंदगीअ ते पइजी रहियो आहे। जेको माण्हू उनखे सही नमूने सां इस्तेमालु करे थो त उहो दुनिया जे तक़ाज़ाउनि सां पंहिंजी विख वधाए थो, पर घणा माण्हू ज़हनी डिप्रेशन में फासंदा वञनि था पिया, छो जो हुन में अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं आहिनि जेके असांखे सॼो ॾींहुं परेशान कनि थियूं। कंहिंसां कंहिं सख़्तीअ सां ॻाल्हायो, कंहिंखे को नुक़सानु पहुतो या इवन एसि ताईं जो उन जो असरु असांजे ईंदड़ नसुल ताईं अहिड़ो ख़राबु पइजी रहियो आहे जो उनखे बयानु नथो करे सघिजे। कंहिं हद ताईं सोशल मीडिया खे इस्तेमालु करे माण्हू कुझु न कुझु फ़ाइदो वठी सघे थो, वरना ही सोशल मीडिया हिकु अहिड़ो ॼार आहे जंहिंमें जेको हर कंहिंखे फासाईंदो वञे थो ऐं नुक़सानु पहुचाईंदो रहे थो। अॼु मूं पंहिंजे हिकु नावल में लिखियो त हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हूअ खे जे लाइ ॿुधाए पियो त हीउ ॾाढो पढ़ियल लिखियल, इंटेलिजेंट, होशियारु ऐं ज़हीन माण्हू आहे। त मूं चयो बिल्कुलु हिन जी होशियारप जी ख़बर हिन जे किरदार मां पइजी रही आहे ऐं हिन जी ॾहाप जी ख़बर हिन जे लहजे में पइजी रही आहे त हू कहिड़े नमूने सां ॻाल्हाए थो, यानी नरम थो ॻाल्हाए या तेज़ थो ॻाल्हाए। तेज़ ॻाल्हाईंदड़ माण्हू
या सख़्तु लहजो रखंदड़ माण्हू उहो जाहिल आहे जेको लफ़्ज़नि खे बंदूक तौरु इस्तेमालु कंदो आहे। सख़्तु लहजो इन आहे जो तव्हां कंहिं माण्हूअ खे पथर हणो ऐं उन्हनि पथरनि जो ज़ख़्मु ज़ाहिर थी पवंदो आहे, पर हू ज़ख़्मु कॾहिं बि ज़ाहिर न आहे थींदो। छा थो थिए त अक्सर करे जेको बि रुतबे में घणो आहे अव्हां खां, उहो इन बुनियाद ते तव्हांजो नुक़्सु हुजे या न हुजे, तव्हांजी ग़लती हुजे या न हुजे, तव्हां सही बि हुजो त बि तव्हां ते नुक्तचीनी कंदो, तव्हां ते तनक़ीद कंदो ऐं तव्हांखे डिग्रेड कंदो। अहिड़ो माण्हू उन ई ख़ाली दुहल वांगुरु हूंदो आहे जंहिं ते जॾहिं बि कुझु वॼाइबो आहे त सिर्फ़ु आवाज़ु निकिरंदो आहे ऐं उनजो नतीजो कुझु बि न निकिरंदो आहे। जेको माण्हू नरम लहजे सां ॻाल्हाईंदो आहे उहो हिकु बहितरीनु इंसानु हूंदो आहे, हुनजे अंदर में अहसासु हूंदो आहे ऐं नरम ॻाल्हाईंदड़ माण्हू उन ई ख़ूबीअ जो मालिक हूंदो आहे जेके ख़ूबियूं बुज़ुर्गनि में हूंदियूं आहिनि, जेके सूफ़ीज़ में हूंदियूं आहिनि, जेके सुठनि इंसाननि में हूंदियूं आहिनि ऐं उन खां वधि में वधि नरम ॻाल्हाईंदड़ जेका ख़ूबी हुई उहा नबियुनि जी हुई। जेकॾहिं को इंसानु सख़्तु लहजे सां कंहिं ते क़ाबिज़ थियणु चाहे थो, उहो इन आहे जेकॾहिं कंहिं ॿिए मुल्क ते ॿिए मुल्क जो हुकुमरान कब्ज़ो करणु चाहे ऐं कब्ज़ो न करे सघे। पंहिंजो लहजो जेतिरो बि इंसानु नरम रखंदो आहे ओतिरो उनजो किरदारु ठहंदो आहे, जेतिरो माण्हू जो किरदारु ठहंदो आहे ओतिरी उनजी तारीख़ ठहंदी आहे ऐं जेतिरी माण्हू जी तारीख़ ठहंदी आहे उहो उन अंदाज़ सां हिन दुनिया में ज़िंदा रहंदो आहे। पंहिंजो लहजो नरम रखो त बहितरु थींदो आहे। टीम वर्क सभ खां ॾुखियो अमल आहे, छो जो हिन में हिकु लीडर खे उहो कुझु सोचणो पवंदो आहे त जेकॾहिं हू नाकाम थियनि था त उहा नाकामी पंहिंजे सिर ते खणे ऐं जेकॾहिं हू कामयाबु थिए थो त उहा समूरी कामयाबी टीम जे हिसे में मोकिले। टीम वर्क लाइ इहो लाज़मी हूंदो आहे त माण्हू जेकॾहिं अॻिते वधे थो पियो त भरिसां वारे खे बि हथु ॾेई सहारो ॾेई अॻिते वधे। ईअं करण सां न फ़क़ति समूरा माण्हू कामयाबु थींदा ऐं समूरा माण्हू नाकाम थींदा त उन ते बहस मुबाहिसो करे, डिस्कशन करे ऐं उन खां पोइ माण्हू अॻिते वधी सघे थो। टीम वर्क लाइ इहो लाज़मी हूंदो आहे त तव्हां में बर्दाश्त हुजे, छो जो हर टीम में के अहिड़े क़िस्म जा माण्हू मौजूदु हूंदा आहिनि जेके या त सुठा ॻाल्हाईंदड़ हूंदा आहिनि, सुठो अमल कंदड़ हूंदा आहिनि ऐं टीम में अहिड़ा माण्हू बि मौजूदु हूंदा आहिनि जेके तव्हांखे रोकींदा आहिनि, को कमु करणु न ॾींदा आहिनि ऐं इहो चाहींदा आहिनि त तव्हां बि को कमु न कयो। उन ई लाइ लाज़िम आहे त तव्हां हमेशह कोशिशि करे हर निकमे माण्हूअ खे बि पाण सां गॾु खणो। हिकु सुठे लीडर जो कमु ई इहो हूंदो आहे। हिकु उस्तादु बहितरीनु लीडर हूंदो आहे। मूंखे हैरत थींदी आहे अहिड़े उस्ताद ते जेके शिकायत कंदा आहिनि त ॿार नथा पढ़नि या क्लास में ॿार हरकत कंदा आहिनि। जेको ॿारु क्लास में नथो पढ़े ऐं पोइ बेंच ते वेहे थो पियो, उनखे जेकॾहिं हू आॾो विहारे, उनखे गौर सां पढ़ाए, उन ते ध्यानु ॾिए ऐं हुन सां जेके गॾु ॿिया शागिर्द आहिनि उन्हनि सां गॾु खणंदो त हू हिकु बहितरीनु टीम लीडर आहे। वरना हिकु टीचर हमेशह नाकाम ई रहंदो। हिकु टीचर बहितरीनु टीम लीडर हूंदो आहे छो जो हू पंहिंजे क्लास जे समूरनि शागिर्दनि खे जेके मुख़्तलिफ़ मिज़ाज जा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ सोच जा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ज़हन जा हूंदा आहिनि, उन्हनि खे गॾु खणंदो आहे। टीम वर्क तमामु लाज़मी आहे कामयाबीअ जे लाइ। नंढपण खां ई हीउ जुमिलो असांखे चयो वेंदो आहे त तूं नथो करे सघें ऐं उहो वॾा थींदा आहियूं त बि इहो जुमिलो असांजी ॻीचीअ में पइजी वेंदो आहे कंहिं ज़ंजीर वांगुरु ऐं पोइ असां पाण चवणु शुरू कंदा आहियूं त आई कांट, मां नथो करे सघां। एसि ताईं जो भले असांखे इल्मु बि हुजे, भले शऊर बि हुजे, असांखे सोच बि हुजे, भले असां में सियाणप बि हुजे, पर पोइ बि जेकॾहिं असां ॿाहिरे माण्हूअ खां मोटिवेशन वठंदा आहियूं ऐं उहे असांखे टोक करे, असां ते तंज़ करे, असांखे ठठोल करे ऐं असांखे रोकण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं पोइ जॾहिं असां नाकाम थींदा आहियूं त पोइ उन खां पोइ असां इहो चवणु शुरू कंदा आहियूं त मां नथो करे सघां। सभ खां वॾी नफ़्सियाती बीमारी इहा आहे त माण्हू पाण सोचे
ऐं महसूसु करे त मां नथो करे सघां। पर जेकॾहिं इहो जुमिलो ॾिसो, आई कांट जेका टी आहे उहा ट्राई अगेन जे लाइ आहे। तव्हां ॿीहर कोशिशि कयो, तव्हां मुस्कुराए अॻिते वधो। जॾहिं तव्हां पंहिंजी ग़लतीअ ते ग़ौर कंदा आहियो त तव्हांखे तजुर्बो हासिलु थींदो आहे। तजुर्बो अक़लमंदीअ जी निशानी आहे ऐं अक़लमंदी तव्हां में सियाणप आणींदी आहे ऐं सियाणप शऊर पैदा कंदी आहे। शऊर वारो माण्हू कॾहिं बि ईअं न चवंदो त मां नथो करे सघां। आम तौर ते इन चयो वेंदो आहे त मां ई करे सघां थो, इहो घमंड आहे, इहा वॾाई आहे, इहो गुरूर आहे। पर जेकॾहिं चयो वञे मां बि करे सघां थो त इहो एतमाद आहे। इहो एतमाद सुठी शइ आहे, इहा ख़ुदि एतमादी हूंदी आहे माण्हू पाण ते। ऐं जॾहिं माण्हू पाण ते भरोसो कंदो आहे त दुनिया वारा बि तव्हां ते भरोसो करे चवंदा आहिनि त तूं करे सघें थो। जॾहिं दुनिया वारा तव्हांखे टोकिन, तव्हां ते ठठोल कनि, तव्हां ते तंज़ कनि, तव्हांखे पोइते हटाइण जी कोशिशि कनि, पर तव्हां कोशिशि करे कामयाबु थी वञो ऐं उहो करे ॾेखारियो त इहा ई असुलु कामयाबी आहे। छा बि थी पवे, अंधेरे में रोशनी पैदा थींदी आहे ऐं उन ई रोशनीअ जा किरण हमेशह माण्हूअ जे वजूद में मौजूदु हूंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त मां करे सघां थो, मां करे सघां थो। सेल्फिश माण्हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ सोचींदो आहे, पंहिंजे लाइ फ़ाइदो ॾिसंदो आहे ऐं पंहिंजे लाइ हू महदूदु रहंदो आहे। छो जो हू दुनिया वारनि खे पंहिंजे मतिलब लाइ इस्तेमालु कंदो आहे ऐं मतिलबु निकिरण खां पोइ हू उन्हनि खे छॾे ॾींदो आहे। जॾहिं बि माण्हू कंहिं ॿिए माण्हूअ खां मतिलबु कढी उनखे छॾे ॾींदो आहे त उहो ख़ुदिगर्ज़ ई हूंदो आहे। छो जो जेसिताईं गर्ज़ पूरो न थींदो आहे तेसिताईं हू हर तरीक़ो इस्तेमालु कंदो आहे, एसिताईं जो बेजा ताक़त बि ॾेखारींदो ऐं इन हद ताईं जो तव्हांजे पेरनि ते किरी पवंदो ऐं पंहिंजो कमु वठंदो। दुनिया में सभ खां वधीक जेका मुनाफ़क़त हूंदी आहे उहा सेल्फिश माण्हूअ में हूंदी आहे। छो जो हुनजो ज़मीर मुअल हूंदो आहे, हुनखे कॉन्शियसनेस का बि न हूंदी आहे। हुनखे इहा ॻणती न हूंदी आहे त हुनजी इज़त कई वञे थी या नथी कई वञे, हुनखे आनर ॾिनो वञे थो या नथो ॾिनो वञे। बसि हुनजो मतिलबु आहे जेको बि हुनजो कमु हूंदो उहो पंहिंजो कमु कराईंदो। जेकॾहिं तव्हां सेल्फिश माण्हूअ खे ॾिसंदव त उहो हर लिहाज़ सां हर जॻह ते कुलनी खां अॻिते हूंदो। कॾहिं कॾहिं छा त हू पंहिंजो कमु कढण जे लाइ तव्हांजे वेझो ईंदो, तव्हांजो समूरो इल्मु, तव्हांजो समूरो हुनुरु, तव्हांजी समूरी तकलीफ़, तव्हांजो समूरो कमु उहो ऑब्ज़र्व करण खां पोइ उहे शयूं वञी पाण कंदो ऐं वरी ज़ाहिर ईअं कंदो ॼण हुनखे का ख़बर ई कान हुई। हू तव्हां मां पंहिंजा फ़ाइदा वठंदो, तव्हां मां पंहिंजा मतिलबु वठंदो ऐं तव्हांखे ईअं चवंदो त न अञा मूं इहो कमु न कयो आहे। जॾहिं बि सेल्फिश माण्हू सां तव्हां मिलंदव त या त हू तव्हां खां कमु निकिरण खां पोइ परे हलियो वेंदो या त वरी हू तव्हां सां राब्तो ई न कंदो। पर जेसिताईं हुनजो तव्हां में मफ़ाद हूंदो आहे तेसिताईं हू तव्हां सां ॻंढियलु हूंदो आहे, तेसिताईं हू तव्हां सां गॾु वेहंदो, तेसिताईं हू तव्हांजी हर मज़ाक़, तव्हांजो हर भोॻ, तव्हांजो हर तानो बि बर्दाश्त करे वेंदो। पर जीअं ई हुनजो मतिलबु पूरो थींदो त हू तव्हां मां खिसकी वेंदो। हू चाहींदो आहे त हर माण्हूअ ते क़दम रखी करे हू अॻिते वधंदो आहे। दुनिया में सभ खां ख़राबु आदत सेल्फिशनेस आहे। तकबुर अहिड़ी तलवार आहे जेका माण्हूअ जे असुलु हक़ीक़त खे कटे अधु करे छॾींदी आहे। तकबुर अहिड़ी ताराज़ू आहे जेका तव्हांखे नंढी शइ वॾी करे ॿुधाईंदी आहे। या तकबुर करण वारो माण्हू ईअं हूंदो आहे जीअं का शइ को माण्हू जबल ते बीठो हुजे ऐं हेठि ॾिसे त हुनखे समूरी शयूं नंढियूं नज़र अचनि, हालांकि उहे नंढियूं न आहिनि हूंदियूं। तकबुर करण वारो माण्हू कॾहिं बि कंहिंखे पंहिंजे बराबरि न आहे सम्झंदो। जॾहिं तव्हां उन सां हैंडशेक कंदव त हू हथ जी ज़रड़ी तव्हां सां मिलाईंदो। या तकबुर करण वारो माण्हू तव्हांखे हक़ीर सम्झी करे तव्हां ते तनक़ीद कंदो। तकबुर करण वारो माण्हू सदाईं तव्हांखे निगलेक्ट करण जी कोशिशि कंदो। जॾहिं बि तव्हांखे उन जी ज़रूरत पवंदी त हू तव्हां वटां खिसकी वेंदो, तव्हां खां परे हलियो वेंदो। तकबुर अहिड़ो रस्तो आहे जेको माण्हूअ खे हिन जहां में ॿियनि रिश्तनि नातनि खां, दोस्तनि खां ऐं पंहिंजनि खां परे करे छॾींदो आहे। छो जो तकबुर अचण सां माण्हू वॾाईअ में भरिजी वेंदो आहे ऐं गुरूर, वॾाई इहे समूरा नुक़्स हूंदा आहिनि या ऐब हूंदा आहिनि जेके माण्हू सम्झी न आहे सघंदो। अक्सर करे तकबुर करण वारो माण्हू ॾाढो जज़्बाती हूंदो आहे
ऐं उहो हर ॻाल्हि ते एतिरो गुस्से सां ओवर रिएक्ट कंदो आहे जो उहो सम्झी न आहे सघिबो त असुलु ॻाल्हि थी छा हुई। तकबुर करण वारो माण्हू कॾहिं बि कंहिंखे पंहिंजे बराबरि न आहे सम्झंदो। हू हर भेरे कंहिं ऊचाई जॻह ते वेहंदो या सुठी जॻह ते वेहंदो ऐं तव्हांखे हेठि करण जी कोशिशि कंदो। हू नाकाम करण जे लाइ तव्हांखे हर मुमकिन कोशिशि कंदो। हुन जे लाइ को बि रिश्तो नातो अहम न हूंदो आहे। हुनखे पंहिंजी सेल्फिशनेस हूंदी आहे, हुनखे पंहिंजी अना हूंदी आहे, हुनखे पंहिंजी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं हर भेरे जॾहिं बि कंहिं माण्हूअ खे इल्मु न हूंदो आहे ऐं उनखे अक़ल न हूंदो आहे या हुनखे सम्झ न हूंदी आहे त पोइ उहो माण्हू पंहिंजे जॻहुनि जी, पंहिंजे गाॾियुनि जी या पंहिंजे दौलत जी नुमाइश कंदो आहे, छो जो इल्मु खे नुमाइश जी ज़रूरत कान पवंदी आहे। हसद हर बीमारीअ जी जड़ हूंदो आहे। हासिद ज़िंदगीअ में कॾहिं बि सुकून सां न आहे रही सघंदो, छो त हू हमेशह ॿियनि खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ हर मुमकिन कोशिशि कंदो आहे। जॾहिं बि माण्हू कंहिं ॿिए खे नुक़सानु पहुचाईंदो आहे, जेसिताईं अॻे माण्हूअ खे नुक़सानु न पहुचे तेसिताईं अंदरूनी तौर ते माण्हू भञ-ड्राह जो शिकार हूंदो आहे ऐं पाण सुकून सां न आहे रही सघंदो। अक्सर माण्हू सुकून जी तलाश कंदा आहिनि ऐं जॾहिं उहे तलाश में हूंदा आहिनि त हुननि खां अहिड़ियूं ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि जो हुननि जो जेको बि सुकून हूंदो आहे उहो बर्बादु थी वेंदो आहे। हासिद हमेशह ॿियनि खे बर्बादु करण जी कोशिशि में पंहिंजो पाण खे बर्बादु कंदो आहे ऐं बाद में ॿिए खे नुक़सानु पहुचाईंदो आहे। हू अहिड़े क़िस्म जो माण्हू हूंदो आहे त ॿिए जे नुक़सान ते वॾा टहक ॾींदो आहे, ॿिए जी नाकामीअ ते वॾा ताड़ा मिलाईंदो आहे ऐं ॿिए जी कमज़ोरियूं हथु करण खां पोइ हुनखे सरेआम बाज़ार में नीलाम कंदो आहे। हासिद घण ॻाल्हाउ हूंदो आहे ऐं हुनजा लफ़्ज़ हमेशह तलवार ऐं चाकूअ वांगुरु तेज़ हूंदा आहिनि जेके अॻे माण्हूअ खे बर्बादु करे छॾींदा आहिनि। हासिद जी सुञाणप इहा हूंदी आहे त तव्हां हुन सां ख़ुशीअ जी ॻाल्हि कंदव त हुनजो चहिरो लही वेंदो, तव्हां कामयाबीअ जी ॻाल्हि कंदव त हू ख़ामोश थी वेंदो, जेकॾहिं तव्हांजी तारीफ़ जा लफ़्ज़ हुनखे चवणा हूंदा त उन वक़्तु चुप करे वेंदो। पर जेकॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि निकिरंदी त हासिद कुलनी खां अॻु भरो हूंदो आहे। हासिद अहिड़े क़िस्म जो माण्हू हूंदो आहे जो उनखे कॾहिं बि ज़िंदगीअ में सुकून न मिलंदो आहे। हुनजे अंदर में जे ॿाहिरि बाहि ॿरंदी आहे ऐं अंदर में हुनजे में बाहि ॿरंदी आहे ऐं हुनजा शोला हुनजे लफ़्ज़नि मां ज़ाहिर थींदा आहिनि। हसद करण वारो ईअं आहे जीअं सुकी काठी खे बाहि जल्द में वठी वेंदी आहे, हुनखे बि का बि ॻाल्हि या ख़बर हमेशह मायूस करे छॾींदी आहे। हासिद गुनाहनि जी जड़ ऐं नाकामीअ जो दरवाज़ो आहे। दुनिया में जिन माण्हुनि बि तारीख़ मटाई आहे या तब्दीली आंदी आहे, उन्हनि जी ज़िंदगीअ जो को न को मक़सदु हुयो, उन्हनि वटि को न को ख़्वाबु हो, उन्हनि खे पेशन हुयो ऐं उहे वक़्त खे सही नमूने सां इस्तेमालु करणु ॼाणींदा हुया। अक्सर करे छा थींदो आहे त माण्हुनि खे ख़बर न पवंदी आहे त हू छा करे रहिया आहिनि, हुननि खे इहा बि ॼाण न हूंदी आहे त हू कीअं करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे छा करणु घुरिजे। ज़्यादातर माण्हुनि उन्हनि सां मुहबत कई वेंदी आहे जेके दिलि सां कमु कंदा आहिनि। उन्हनि खे को न को पर्पज़ हूंदो आहे, उनजो को न को मक़सदु हूंदो आहे। हू चाहींदा आहिनि त जहिड़े नमूने सां रब ताला हुनखे नेमतुनि सां नवाज़ियो आहे त उहे ख़ुशियूं हू ॿियनि खे बि ॾियनि। हू चाहींदा आहिनि त ॿिया बि सिधी राह ते हलनि ऐं उन्हनि जो बि को मक़सदु हुजे। मक़सद खां सवाइ त बसि माण्हू साहु खणे थो ऐं जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारे थो पियो। तव्हां केतिरी बि कोशिशि कयो, जेकॾहिं तव्हांखे रस्तो नथो मिले त तव्हां ईअं आहियो जंहिं झंगल में या कंहिं फॉरेस्ट में माण्हू फासी पए ऐं हलणु शुरू करे। बहितरीनु तरीक़ो ज़िंदगी गुज़ारण जो इहो आहे त तव्हां पाण खे मसरूफ़ रखो ऐं मसरूफ़ बि सिधी राह ते रखो, यानी तव्हां वटि को पर्पज़ हुजे। ख़ुशनसीब माण्हू उहे हूंदा आहिनि जिन खे पर्पज़ हूंदो आहे ऐं उनखां वधीक ख़ुशनसीब माण्हू वरी उहे हूंदा आहिनि जिन खे रस्तो मिलंदो आहे ऐं उन्हनि मां वरी भला माण्हू उहे हूंदा आहिनि जिन खे रस्तो मिलंदो आहे ऐं उन ते हलणु शुरू कंदा आहिनि ऐं उहे पंहिंजे मक़सद खे हासिलु करण जे लाइ आख़िरी हद ताईं वेंदा आहिनि। छो त जिन माण्हुनि बि मक़सद जी तलाश कई आहे, तारीख़ उन्हनि खे सुठनि लफ़्ज़नि सां यादि कंदी आहे। दुनिया में जॾहिं बि उन्हनि जो तज़किरो थींदो आहे
त माण्हू अदब ऐं एतिराम सां उन्हनि जी ॻाल्हि कंदा आहिनि ऐं इहो मिसाल ॾींदा आहिनि त इहे माण्हू हुया जिन मुआशिरे में तब्दीली आंदी, इहे ई माण्हू हुया जिन सघ ऐं सचाईअ सां हर मुमकिन कोशिशि कई त कंहिं न कंहिं तरीक़े सां का सुठी शइ हिन मुआशिरे में आंदी वञे। ज़िंदगीअ में हमेशह यादि रखो त को न को पर्पज़ हुजणु घुरिजे। पर्पज़ खां सवाइ इंसान जानवर वांगुरु हूंदो आहे। अगर मुझसे पूछा जाए कि दुनिया में सबसे ज़्यादा कामयाबी के लिए क्या चीज़ लाजमी है, तो मैं उसी वक्त कहूँगा कि हार्ड वर्क। हार्ड वर्क एक बेहतरीन गिफ्ट है। ज़्यादातर लोग जो काम करते हैं वो कहते हैं कि स्मार्ट वर्क होना चाहिए। बिल्कुल होना चाहिए। अगर आपके पास हार्ड वर्क है, आपके पास कॉन्स्टेंसी है, आपके पास डेडिकेशन है, तो यकीन कीजिए कि आप कामयाब हो जाएंगे। कामयाबी का जो बेहतरीन उसूल है वो हार्ड वर्क ही है। अगर आप काम करते हैं किसी भी वक्त में तो वो वर्क आपके काम आएगा और उससे आपको तजुर्बा मिलेगा, और तजुर्बा हमेशा इंसान को कुछ न कुछ दे जाता है। जब कभी इंसान अपने तजुर्बे के बुनियाद पे बात करता है तो वो बात औरों के दिलों पे असर करती है। पुरअसर बात वो होती है जिसमें इंसान का अमल होना लाज़िम है। जब हम खुद अमल करते हैं और उसकी नसीहत किसी और को करते हैं तो वो बात पायदार बन जाती है। देखा गया है कि अगर आप किसी भी बात पे खुद अमल नहीं करते तो वो आपकी बात जो सुनते हैं लोग, वो भी आपकी बात पे कभी अमल नहीं करेंगे। ये एक कंडीशन होती है कि आप जब भी काम करते हैं तो उसके लिए लाज़िम है कि आपको बस काम ही करना होगा। अगर आप कंटिन्यू कोई काम करते हैं तो आपको एक्सपीरियंस हो जाता है, और जब एक्सपीरियंस हो जाता है तो काम इंसान की आदत बन जाता है। अगर आप रूटीन से कोई काम करते चले जाते हैं तो ये बात आपकी ज़िंदगी के लिए बेहतर हो जाती है। क्योंकि एक बार हेमिंगवे से पूछा गया कि वो किस तरह लिखते हैं, तो उन्होंने कहा था कि मैं हमेशा वही काम लिखने का एक ही वक्त में करता हूँ और 5-6 पेजेस रोज़ाना लिखता हूँ, और उस कंटिन्यूटी की वजह से वो दुनिया के बेहतरीन राइटर्स में शुमार होते हैं। हार्ड वर्क लाजमी है, डेडिकेशन लाजम है अगर आप अपना ख्वाब पूरा करना चाहते हैं तो। ओनरशिप लाजमी है। जब तक आप किसी भी चीज़ को ओन नहीं करते तब तक आप वहाँ पे मेहनत नहीं करते। ओन करने के बाद हम रिस्पॉन्सिबल हो जाते हैं, हम कमिटमेंट करते हैं कि हम कुछ न कुछ करेंगे। ओनरशिप लेने के बाद हम अगर कोई भी गलती करते हैं तो उसी वक्त उसको सुधारने की कोशिश करते हैं। जब तक कोई भी एम्प्लॉय ओनरशिप एक्सेप्ट नहीं करता तब तक वो किसी भी डिपार्टमेंट में हो या कोई भी प्रोफेशन हो, उसमें वो मुकम्मल तौर पे काम नहीं करता। जब तक आप ओनरशिप नहीं एक्सेप्ट करते तब तक आप फुल एनर्जी के साथ काम नहीं करते। जब तक आप ओनरशिप एक्सेप्ट नहीं करते तब तक आप कोई काम उसी तरीके से नहीं करते जिस तरह से आपको करना चाहिए। फुली एनर्जी के साथ काम करने के लिए ओनरशिप लाजम होती है। जब तक आप लेज़ी हैं, आप सुस्त हैं, आप काहिल हैं, आप ओनरशिप एक्सेप्ट नहीं कर सकते, क्योंकि ओनरशिप एक्सेप्ट करने के बाद आप मालिक बन जाते हैं, आप खुद मुख्तियार बन जाते हैं। आप समझते हैं कि मैं अगर काम करूँगा तो मैं ही रिस्पॉन्सिबल हूँ, मुझे ही काम करना है। और जब तक आप ये सोच के काम नहीं करेंगे तब तक किसी भी फील्ड में हो आप कभी भी तरक्की नहीं करते। ओनरशिप के लिए जब आप ओनरशिप एक्सेप्ट करते हैं तो आप क्रिएटिव बन जाते हैं, क्योंकि नए नए ख़यालात आपके जहन में आते हैं, आपकी सोच में आते हैं, आप कुछ न कुछ तख्लीक करते रहते हैं, कोई नया तरीका ईजाद करते हैं काम करने का। और उसी बुनियाद पे आप जब ओनरशिप एक्सेप्ट करते हैं तो फिर आप कॉन्फिडेंट भी हो जाते हैं, क्योंकि आपका जो ड्यूरेशन होता है जॉब का, आप उसी सिलसिले में वहाँ पे काम करते हैं। ओनरशिप लाजम होती है किसी भी चीज़ की तरक्की के लिए, डेवलपमेंट के लिए, प्रोग्रेस के लिए। और बेहतरीन एडवाइस ये है कि आप ओनरशिप एक्सेप्ट करें, ओनर बने किसी भी काम में,
اور جب تک آپ فلی ہارٹلی کام نہیں کریں گے تب تک آپ پروگریس نہیں کریں گے۔ زندگی میں ہر ایک شخص عدم تحفظ کا شکار ہے، انسیکیورٹیز کا شکار ہے۔ وہ سمجھتا ہے کہ اس کے پاس جو بھی چیز ہے وہ کھو دے گا۔ یہ کھو دینے کا ڈر اتنا خطرناک ہوتا ہے کہ انسان کا سکون چھین لیتا ہے۔ جب ہم ڈرنے لگتے ہیں تو ہمارا کانفیڈنس لو ہو جاتا ہے، اور جب کانفیڈنس لو ہو جاتا ہے تو جو ہمارا ٹرسٹ ہوتا ہے کسی بھی شخص پہ وہ آہستہ آہستہ ختم ہو جاتا ہے۔ اس ڈر کی وجہ سے انسیکیورٹیز اور بھی بڑھ جاتی ہیں، اور جب ہم کوشش بھی کریں کسی بھی شخص کے لیے کہ اس کو جو انسیکیورٹی ہے وہ کنٹرول کریں تو وہ کنٹرول نہیں ہو سکتی۔ وہ کیا ہوتا ہے کہ ہم جان بوجھ کے زور لگاتے ہیں، فورس لگاتے ہیں کسی رشتے کے کامیاب کرنے کے لیے یا مضبوط کرنے کے لیے، تو انسیکیورٹی اور بھی بڑھ جاتی ہے۔ کبھی کبھار ایسا ہوتا ہے کہ کوئی چیز ہمارے پاس موجود ہوتی ہے اور ہم چاہتے ہیں کہ وہ ہمیشہ ہمارے پاس رہے، اور اس خوف میں ہم وہ استعمال بھی نہیں کرتے۔ کبھی کبھار ایسے ہی عام مثال لے لیں، آپ کے ہاتھ میں موبائل فون ہے، کبھی کبھار آپ کسی کو بھی نہیں دیکھیں یہ موبائل فون، کیونکہ آپ سمجھتے ہیں کہ آپ کی جو پرسنل لائف ہے وہ ساری اس میں موجود ہے، آپ کی ڈیٹا اس میں موجود ہے، اور آپ نہیں چاہتے کہ کسی کو آپ کے بارے میں معلوم ہو جائے۔ انسیکیورٹی ہوتی ہے۔ آپ کسی بھی رشتے کے ساتھ آپ بیٹھے ہوئے ہیں، آپ کسی سے بات کر رہے ہیں تو آپ سوچ کے سمجھ کے ساتھ اور اپنے پورے شعور کے ساتھ بات کرتے ہیں، تاکہ کوئی ایسی بات نہ نکل جائے جس کا اثر آپ کی زندگی پہ پڑ جائے، کیونکہ اس زمانے میں لوگ ہمیشہ آپ کے الفاظ کیچ کرتے ہیں اور بہانہ بنا کے جب بھی ان کو موقع ملتا ہے وہ آپ کو زخم دینے کی کوشش کرتے ہیں۔ یہ انسیکیورٹی بڑھتی جاتی ہے عمر کے ساتھ، لیکن اس کو ختم کرنے کا ایک بہترین طریقہ یہ ہے کہ آپ اللہ پہ بھروسہ رکھیں، آپ خود نیکی کی طرف بڑھیں، آپ ایسے عمل کریں جس سے آپ کے کردار میں اچھائی ظاہر ہونے لگے، آپ کے کردار میں ایک کانفیڈنٹ پیدا ہو جائے، تو یہ انسیکیورٹی آہستہ آہستہ آپ کی زندگی میں یا رشتوں سے ختم ہو جائے گی۔ اس دنیا میں دو طرح کے لوگ ہوتے ہیں، کچھ پازیٹیو ہوتے ہیں اور کچھ نیگیٹیو ہوتے ہیں، لیکن جو لوگ نہ پازیٹیو ہوتے ہیں، مطلب کبھی کبھار پازیٹیو اور کبھی کبھار نیگیٹیو، وہ سب سے خطرناک ہوتے ہیں، کیونکہ ان کی کوئی پہچان نہیں ہوتی۔ اگر آپ ان سے ملیں گے تو آپ کبھی بھی محسوس نہیں کریں گے کہ وہ لوگ پازیٹیو ہیں یا نیگیٹیو، یعنی ان کی پرسنالٹی میں آپ کبھی بھی یہ جج نہیں کر پائیں گے کہ ان سے دوستی کی جائے یا نہیں، مطلب آپ ہمیشہ کنفیوز رہیں گے ایسے لوگوں سے ملتے وقت۔ جو لوگ پازیٹیو ہوتے ہیں ان میں ایک عجیب قسم کی انرجی ہوتی ہے، اگر آپ ان سے بات کریں گے تو آپ ریئلائز کریں گے کہ آپ کا جو مسئلہ ہے وہ آسانی سے حل کر سکتے ہیں۔ کبھی کبھار ایسا بھی ہوتا ہے کہ وہ لوگ آپ کا مسئلہ حل نہیں کر پاتے، لیکن کچھ پل کے لیے، کچھ لمحوں کے لیے وہ آپ کو سکون ضرور دیتے ہیں، وہ آپ کو مطمئن کر دیتے ہیں، وہ آپ کو کمفرٹیبل زون میں رہنے دیتے ہیں، کیونکہ ان میں ایسی پوٹینسی ہوتی ہے، ان میں ایسی سمجھ اور عقل مندی ہوتی ہے کہ وہ ہر ایک انسان کو مطمئن کر دیتے ہیں، کیونکہ ان میں پازیٹیوٹی ہوتی ہے۔ اسی طرح نیگیٹو جو سوچ رکھنے والے لوگ ہوتے ہیں، آپ کبھی بھی ان سے ملیں گے تو وہ آپ کی جو ہمت ہے وہ بھی ختم کر دیں گے، کیونکہ وہ جانتے ہیں کہ اگر یہ پازیٹیو سوچے گا تو ہم سے زیادہ ترقی کر جائے گا، اور اسی خوف کے بنیاد پہ وہ کسی کو آگے نہیں نکلنے دیتے۔ اگر کوئی بھی شخص ترقی کرنے لگتا ہے تو یہ جو نیگیٹو لوگ ہوتے ہیں وہ ڈسکریج کرنا شروع کر دیتے ہیں، وہ اس کو فیل کرنے کی کوشش کرتے ہیں، اور وہ چاہتے ہیں کہ یہ بھی فیل ہو جائے، کیونکہ اگر وہ پاس ہو گیا یا کامیاب ہو گیا یا سکسیسفل ہو گیا تو وہ کبھی بھی یہ بہانہ نہیں دے پائیں گے کہ اس سے نہیں ہو سکتا۔ اس کا مطلب ہے کہ وہ ناکام لوگ ہیں۔ اپنی ناکامی کو چھپانے کے لیے وہ ہر ممکن کوشش کرتے ہیں کہ کسی طرح سے پازیٹیو لوگوں کو روکا جائے۔ اسے بھی کہا جاتا ہے اگر نیگیٹو لوگ اپنی نیگیٹیوٹی نہیں چھوڑتے تو پازیٹیو لوگوں کو بھی اپنی پازیٹیوٹی کبھی بھی نہیں چھوڑنی چاہیے۔
اپنے آپ کو جاننے کا وقت نکالیں، کیونکہ ارسطو نے کہا ہے کہ خود کو جانیں گے، اس کے بعد ہی آپ اپنے گولز، اپنے ڈریمز اور کنوکشن کو جان سکیں گے۔ جب کوئی کام ختم کریں تو یہ نہ دیکھیں کہ کتنا دور جانا ہے، بلکہ یہ دیکھیں کہ آپ کتنا دور نکل آئے ہیں۔ سوچ میں تبدیلی ہمیشہ بہترین رزلٹ لاتی ہے، اس لیے اپنی سوچ کو تبدیل کریں۔ زندگی میں کیا سرایاں کم کریں تاکہ آپ کامیابی کی طرف بڑھیں۔ صبر اور ثابت قدم رہیں، کوئی بھی کام ہو اس کو کنٹینیوسلی کرتے رہیں۔ ایک بات یاد رکھیں، حاصل کرنے کے لیے آپ کو دینا ہوگا، کیونکہ جب آپ دیتے ہیں تو اس سے بڑھ کر آپ کو واپس ملتا ہے۔ قسمت محنت سے تبدیل ہوتی ہے۔ ہر وقت اپنے حال میں رہیں، کیونکہ مستقبل کیا لائے گا کسی کو کچھ بھی علم نہیں۔ سب کو متاثر کرنے کی کوشش نہ کریں، کیونکہ سب لوگ آپ سے متاثر نہیں ہوں گے۔ خوف سے نہ ڈریں، جس جگہ سے آپ کو خوف ہو رہا ہے اسی جگہ آپ جائیں، ان لوگوں سے ملیں۔ سیکھنے کے لیے سننا پڑتا ہے، اور جب بھی کوئی بات سنیں تو محسوس کریں کہ کس انداز سے آپ سے بات کی گئی ہے۔ زندگی بہتر ہے، مگر اس کو تبدیل کرنے کی ضرورت ہے، کیونکہ وہ گڈ سے فیئر کی طرف بڑھے۔ کوئی کام برا نہیں ہوتا، اپنا کام خاموشی سے کریں تاکہ آپ کی کامیابی شور مچا دے۔ آپ ہمیشہ وہ حاصل نہیں کر سکتے جو آپ چاہتے ہیں، کیونکہ زندگی ہمیں جو بھی موقع دیتی ہے اپنے حساب سے دیتی ہے، ہماری سوچ کے حساب سے۔ جب آپ غصے میں ہوں یا پرجوش ہوں تو کوئی بھی فیصلہ نہ کریں۔ پریشان نہ ہوں کہ لوگ آپ کے بارے میں کیا سوچتے ہیں، یہ لوگوں کی مرضی ہے، وہ ان کو سوچنے دیں جو بھی وہ سوچ رہے ہیں۔ محنت کو ایک موقع اور دیں تاکہ آپ دوبارہ وہ چیز حاصل کریں جو آپ حاصل کرنا چاہتے ہیں۔ وہ کرو جو صحیح ہے، بلکہ وہ نہیں کہ جو آسان ہے۔ وہ لوگ جو کوشش ہی نہیں کرتے وہ ناکام ہوتے ہیں، اور جب وہ ناکام ہو جاتے ہیں تو پھر کوشش نہ کرنے کی وجہ سے وہ ایسے بہانے بناتے ہیں اور لوگوں کو موٹیویٹ کرتے ہیں کہ وہ بھی کوشش نہ کریں، کیونکہ ان کی یہ کوشش ہوتی ہے کہ کسی طرح سے بھی لوگوں کو قائل کیا جائے کہ یہ بات یا یہ کام اتنا مشکل ہے کہ وہ بھی نہ کر سکیں ہیں تو کوئی بھی نہیں کر سکتا۔ لیکن جو ذہین لوگ ہوتے ہیں، جو سمجھدار لوگ ہوتے ہیں، جو عقل مند ہوتے ہیں، وہ ایک بار اگر فیل ہو جاتے ہیں تو وہ سوچتے ہیں، غور و فکر کرتے ہیں، اکیلائی میں بیٹھتے ہیں اور لوگوں سے بھی مشورہ کرتے ہیں کہ ان سے کون سی غلطی ہوئی تھی اور کہاں پہ غلطی ہوئی تھی اور اس غلطی کا تدارک کیسے ہو سکتا ہے۔ جب لوگ ان کو مشورے دیتے ہیں تو وہ اس پہ عمل کرتے ہیں اور اپنا وقت، اپنا اسیٹس، اپنا اثاثہ، جو کچھ بھی ان کے پاس ہوتا ہے وہ سارا کچھ مکمل طور پہ استعمال کر کے پھر سے کوشش کرتے ہیں، کیونکہ وہ جانتے ہیں کہ اگر وہ چپ ہو جائیں گے تو ناکام ہو جائیں گے، اور ناکامی سوائے خاموشی کے کچھ بھی نہیں۔ کیونکہ جب آپ ناکام ہو جاتے ہیں تو یہ ایک نفسیاتی عمل ہے جس سے آپ مایوس ہو جائیں گے، اور جب لوگ مایوس ہو جاتے ہیں تو ان کو کوئی بھی راستہ دکھائی نہیں دیتا۔ جب راستہ دکھائی نہیں دیتا تو انسان خود کو بھی نہ سمجھا سکتا ہے، نہ ہی آگے بڑھ سکتا ہے۔ اس وجہ سے لوگ کوشش کرنا ہی چھوڑ دیتے ہیں۔ کوشش کرنے سے یہ تو ممکن ہے کہ آپ فیل ہو جائیں یا کامیاب یا سکسیسفل ہو جائیں گے، لیکن اگر آپ کوشش ہی نہیں کریں گے تو یقیناً فیل ہونا تو آپ کے لیے لازم ہے۔ اس لیے کوشش کیا کریں، کیونکہ کوشش کرنے والے کبھی بھی ناکام نہیں ہو سکتے۔ ایک بار ناکام ہو جانے کے بعد آپ دوبارہ کوشش کریں، اور اس سے کیا ہوگا کہ آپ کنٹینیوسلی کام کرتے رہیں گے، آپ کے ایکسپیرینس میں اضافہ ہو جائے گا، آپ خود کو موٹیویٹ کریں گے اور کامیابی آپ کے قریب ہوتی جائے گی۔